बैंक मॉनेटरी पॉलिसी जो ऐलान करे छॾियो। ईंदड़ महीननि ताईं व्याज जी शरह 22% बरक़रार रहंदी। गवर्नर जमील अहमद चयो आहे त ईंदड़ साल वाध व्याज जी शरह 2 खां 3% रहंदी। महांगाईअ जी शरह 20 खां 22% रहण जी उमीद आहे। इम्पोर्ट ते पाबंदियूं हटाए छॾियूं आहिनि। इम्पोर्ट्स जो मामलो हाणे वापेदार ऐं बैंक विच में आहे। हाणे स्टेट बैंक सां वधीक मुशावरत जी ज़रूरत नाहे। पाकिस्तान और चीन विच में मुख्तलिफ शोबन में सहकार की यादाश्तनामन ते सहियूं तकरीब में वजीर आजम शहबाज शरीफ, चीनी नायब वजीर आजम ही लिफ्टिंग परडेही वजीर बिलावल भुट्टो ज़रदारी और बेन की शिरकत। वजीर आजम और चीनी नायब वजीर विच में वन ऑन वन मुलाकात। सी पैक जा 10 साल मुकम्मल थियण ते इत्मीनान जो इज़हार। मनसूबन के बिना रुकावट के तय थियल फ्रेमवर्क तहत मुकम्मल करण ते इतफाक। ही लिफ्टिंग के पाकिस्तान के आला तरीन सिविल एजाज हलाल पाकिस्तान सां नवाज़ियो वियो। तकरीब में सदर पाकिस्तान आरिफ अलवी, वजीर आजम शहबाज शरीफ, आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर और बिया भी शरीक थिया। तहरीक इंसाफ जी हुकूमत मुल्क के तबाह कयो। सियासत में इंतकामी कार्रवाइन जो सुठो अंजाम नाहे निकिरंदो। असांखे माज़ी मां सबक सिखण घुर्जे। इस्लामाबाद में तकरीब के खिताब कंदे वजीर आजम शहबाज शरीफ चयो आहे त सी पैक में 25 अरब डॉलर्स खां वधीक सीड़पकारी थियण घुर्जे। पाकिस्तान ऐं चीन इन मुआहदे ते 10 साल पहिरियां सही कई ऐं पीड़ जो पत्थर रखियो वियो हो। अगूणे सदर आसिफ अली ज़रदारी के दौर में सी पैक के मुआहदे की शुरुआत थी। आसिफ ज़रदारी चीन के ओलह वाले हिस्से के गवादर से मिलाइण लाइ सी पैक जो तस्वुर दिनों। सूबाई वजीर शर्ची दिना मेमर चयो त उहो आसिफ अली ज़रदारी जो तस्वुर हो त सी पैक जो एक भी मनसूबो कर्ज के बुनियाद ते न ठाहियो वञे। हिन समूरा मनसूबा ब्लेट ऑपरेट एंड ट्रांसफार्मर की बुनियाद ते हलाइण जो तस्वुर दिनों। पाकिस्तान के गेम चेंजर और फखुर जोगो मनसूबो ॾियण ते क़ौम सदर आसिफ अली ज़रदारी की थोराइती है। इत्तेहादी हुकूमत निगरान सेटअप लाइ सलाह मशवरा शुरू करे छॾिया। पीपल्स पार्टी ऐं मुस्लिम लीग नून विच में निगरान वज़ीर आज़म लाइ वेहक अॼु थींदी। ज़रियनि जो चवणु आहे त नून लीग पारां 5 नाला ॾिना विया आहिनि। पीपल्स पार्टी पंहिंजा नाला अॼु पेश कंदी। क़ौमी असेंबली में मुख़ालिफ़ धुर अॻुवाण राजा रियाज़ पारां बि मुख़ालिफ़ धुर सां मुशावरत शुरू। अरबा ॾींहं मुख़ालिफ़ धुर पार्टियुनि जो इजलास तलब। जमात इस्लामी ऐं JDA खे बि एतमाद में वरितो वेंदो। मुआशी अंग अखर बेहतरी तरफ वही रहा हैं। मुल्की मैशत तमाम जल्द मुस्तहकम थी वेंदी। नवाज शरीफ चीनी क़यादत से गॾिजी सी पैक मनसूबो शुरू कयो हो। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर साख चार चयो आहे त चीन सदाई ॾुखे वक़्त में पाकिस्तान की मदद कई आहे। पाकिस्तान और बैंक ऑफ चाइना विच में सहकार जारी रहंदी। बाजोड़ धमाके जा वधीक 3 ज़ख़्मी फौत। मारिजी वियलनि जो अघु वधी 54 थी वियो। मुख़्तलिफ़ अस्पताल में दाख़िल 100 खां मथे ज़ख़्मियुनि मां केतिरनि जी हालत ॻणिती जोगी। DHO डॉक्टर फैसल चयो आहे त 49 मर्द सुञाणप खां पोइ वारसनि हवाले कया विया आहिनि। CTD बाजोड़ थाणे में अणॼातल हमलावर केस दाख़िल। दहशतगर्दी, क़त्ल ऐं कातिलाणे हमले समेत ॿिया कलम शामिल। शुरूआती जांच रिपोर्ट में बाजोड़ धमाके में पाबंदी मड़ियल तंज़ीम दाश मुलविस हुजण जो इंकिशाफ। पुलिस जो चवणु आहे त दहशतगर्दीअ जे ख़ात्मे वारे खाते सबूत गॾु करे वरिता आहिनि।
आई कराची जे सुपर हाईवे हाशिम गोट भरिसां नदीअ में नीगरियूं बुॾी फोर्थ रेस्क्यू अख़्तियारनि मूजिबि फोर्थ थी वियल नीगरियुनि जी सुञाणप 13 वरियनि जी यास्मीन ऐं 7 वरियनि जी अकीला वलद अलमदीन तौरु आहे। लाश अस्पताल ज़रूरी कार्रवाई बाद पार्सन हवाले कया विया।